अस्सलाम वालेकुम साथियों लर्निंग मैनेजमेंट सिस्टम में भली कार दोस्तों पाण अॼु माइक्रोसॉफ्ट एक्सेल में होम मेन्यू पढ़िया आहियूं। होम मेन्यू जे अंदरि मां तव्हांखे ऑटोसम फिल ऐं क्लियर जे बारे में पढ़ाईंदुसि। अचो त पाण सबक़ खे शुरू था कयूं। सभ खां पहिरियों पाण ऑटोसम जे बारे में पढ़ूं था त ऑटोसम छा थींदो आहे। ऑटोसम में मां कुझु वैल्यू लिखिया आहिनि, हुन हेठां अची करे ऐं ऑटोसम ते क्लिक कंदुसि ऐं उन खां पोइ मां एंटर कंदुसि त मथनि वैल्यूज़ जो ऑटोमेटिकली हू सम कढी वठंदो। मतिलबु असांखे फार्मूला हणाइण जी का बि ज़रूरत न पवंदी। फार्मूला हणाइण खां बग़ैर ई असांजो सम अची वेंदो न जवाबु अची वेंदो। ऑटोसम खां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुसि फिल जे बारे में। मां हिते कुझु अखर लिखिया आहिनि ऐं जेकॾहिं मां चाहियां त इहे अखर हेठि मां जेसि ताईं सिलेक्ट करे वियो आहियां एसि ताईं बि अची वञनि। उन खां पोइ फिल ते क्लिक कंदुसि ऐं डाउन ते क्लिक कंदुसि। मथियां अखर तव्हां वेठा त जेके मथियां ABCD लिखियो हो उहो साॻा ABCD जेसि ताईं मथे हेठि सिलेक्ट कयो एसि ताईं अची विया। मां चाहियां त इहे राइट साइड बि अची वञनि त राइट साइड ते क्लिक कंदुमि, राइट ते सिलेक्ट करे त राइट साइड बि अची वेंदा आहिनि। जेके लेफ्ट साइड करणु चाहियां ईअं ई सिलेक्ट करे लेफ्ट साइड ते बि इंसर्ट करे सघां थो। अॻिते करणु चाहियां अॻिते बि ईअं ई मां इहे इंसर्ट करे सघां थो। उन खां पोइ जेकॾहिं मां चाहियां त हिन खे अंक ॾियां, नंबर सीरीज़ ॾियां त उन लाइ मां हिन ते मथे हिकु लिखी ऐं सिलेक्ट कयो आहे। पोइ हिते जॾहिं मां फिल ते क्लिक कंदुसि, सीरीज़ ते क्लिक करे उन खां पोइ हिते कॉलम ऑटोमेटिकली सिलेक्ट थी वेंदो ऐं वैल्यू बि ऑटोमेटिकली सिलेक्ट थींदो ऐं मां हिन खे ओके कंदुसि। ओके जीअं मां कयो तव्हां ॾिठो ऑटोमेटिकली हिननि खे नंबरिंग अची वई। इन खां पोइ क्लियर जेको सिलेक्ट थियल आहे, क्लियर आल जेको सिलेक्ट थियल आहे उहो क्लियर थी वियो। क्लियर फॉर्मेट्स जेकॾहिं फॉर्मेट थियल हूंदी, असांजी काई फॉर्मेटिंग थियल हूंदी उन खे क्लियर करिणो आहे त क्लियर फॉर्मेट ते क्लिक कबो त असांजी फॉर्मेट क्लियर थी वेंदी। जेकॾहिं हाइपर लिंक लॻल हुजे क्लियर हाइपर लिंक ते क्लिक कंदासीं त असांजी हाइपर लिंक जेका हूंदी उहा क्लियर थी वेंदी। उन खां पोइ हिकु ऑप्शन आहे ही शार्ट ऐं फिल्टर जो ऑप्शन आहे। ही शार्ट ऐं फिल्टर जो ऑप्शन पाण अॻिते डेटा मिली करे पढ़ंदासीं। उन खां पोइ मां तव्हांखे फाइंड ऐं रिप्लेस जे बारे में थोरो पढ़ाए थो वठां। फाइंड लाइ पाण जॾहिं हिते क्लिक कंदासीं त हिते फाइंड जो ऑप्शन मौजूदु अची वियो। फाइंड में मतिलबु आहे त ॻोल्हणु। हीउ पुछी रहियो आहे असांखां त तव्हां एक्सेल जे अंदरि छा ॻोल्हणु चाहियो था। हिते सभई साॻा वैल्यू लिखियल आहिनि, मां कुझु बि लिखां थो। हिते कुझु मां लिखिया आहिनि, मां कुझु बि ॻोल्हणु चाहियां थो। मिसाल तौर ते मां वाट थो ॻोल्हणु चाहियां। वाट मां मथे लिखी करे ऐं फाइंड ते क्लिक कंदुसि त ॾिसो त इहा ऑटोमेटिकली वाट ते अची वियो। मतिलबु हिन वाट मूंखे ॻोल्हे ॿुधायो। मां हिकु दफ़ो वरी तव्हांखे ॻोल्हे थो ॾेखारियां त वाट ते क्लिक कयमि त वाट ते अची वियो। हाणे रिप्लेस मतिलबु आहे मथां का शइ ॻोल्हे उन जॻह ते हेठि ॿी शइ लिखे। हाणे मथे वाट लिखियलु आहे ऐं वाट जी जॻह ते मां हिते का ॿी शइ लिखणु थो चाहियां। हिते वाट टाइम लिखियलु मां घणा टाइम थो लिखी सघां थो। ॿ टे चारि 4 टाइम वाट मां लिखियो आहे। वाट जी जॻह ते मां लिखांसि त लिखेसि हिज़। रिप्लेस आल मतिलबु जेके बि वाट लिखियल हूंदा उन्हनि सभिनी खे हिज़ सां रिप्लेस करे छॾींदो। मां हुनखे ओके कयो। तव्हां ॾिसो त वाट जी जॻह ते हिज़ अची वियो। उन खां पोइ जेकॾहिं काई शइ ख़ाली हुजे, मिसाल तौर ते हिते ख़ाली आहे, का बि शइ न आहे, असां हिन ख़ाली ते का शइ लिखणु चाहियूं। मां हिन ख़ाली जॻह खे सिर्फ़ु सिलेक्ट कयो आहे। मतिलबु जेका शइ ख़ाली आहे जंहिं जॻह आहे उनखे जी जॻह ते हिज़ लिखे त मथे फाइंड वाट ते ख़ाली छॾे, मतिलबु बिल्कुलु ब्लैंक छॾे ऐं रिप्लेस विथ ते हिज़ लिखंदासीं। उन खां पोइ रिप्लेस आल कंदासीं। तव्हां वटि मां जिथे बि सिलेक्ट कयो हुयो उन जॻह ते वाट जी ख़ाली जी जॻह ते ऑटोमेटिकली हिज़ लिखिजी वियो। ईअं जेकॾहिं मिसाल तव्हांखे काई शीट ठाहिणी आहे जंहिंमें मिसाल तौर ते तव्हांखे अटेंडेंस शीट ठाहिणी आहे एम्प्लॉइज़ जी, हुन तव्हांखे P लिखणी हुजे प्रेज़ेंट लाइ त तव्हांखे ॿिया सभु कॉलम CL वग़ैरह जा भरे करे
बाक़ी सिर्फ़ु पी वारा कॉलम सभु ख़ाली छॾिया आहिनि। पोइ उन्हनि पी वारे कॉलम खे सिलेक्ट करे ऐं हीअं फाइंड में वञी करे ऐं रिप्लेस में फाइंड वाट ते तव्हां ब्लैंक छॾे रिप्लेस ते पी लिखो ऐं पोइ रिप्लेस ऑल ते क्लिक कयो। सभ खां पहिरियों उहे कॉलम्स तव्हां सिलेक्ट कजो, न त सॼी तव्हांजी शीट में उहो पी अची वेंदी। जीअं मां हिते पहिरियों सिलेक्ट कया, पोइ जॾहिं तव्हां रिप्लेस ऑल ते क्लिक कंदव त ख़ाली वारी जॻह जेका तव्हां सिलेक्ट थियणी उन सभ ते पी अची वेंदी। साॻे साथियो, तव्हां लेसन में ऑटोसम, फिल, क्लियर, फाइंड ऐं रिप्लेस जे बारे में पढ़ी वरितो आहे। पाण मिलंदासीं अॻिते हिकु नए सबक़ सां।